मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं किस्सो तमामु वॾो मशहूरु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु राहिब आयो ऐं उन औलाद जी दुआ कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तुंहिंजे नसीब में औलाद न आई। इन खां बाद में उहो जंहिंजो ॿारु निकितो त पोइ इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त काॾे रोअंदो वञे थो, त उन फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां औलाद जी दुआ कई, पर नबी फरमायो तुंहिंजे क़िस्मत में औलाद न आई। त इमाम हुसैन उनखे 7 पुट ॾिना। इन जी छा हक़ीक़त आहे? इन जी हक़ीक़त इहा आहे त इहो वाक़ियो जेको आहे बिल्कुलु कूड़ो वाक़ियो आहे। कंहिं बि मुसनद किताब जे अंदरि इहो नाहे लिखियलु। राहिब वारो किस्सो जंहिंमें राहिब खे इमाम हुसैन 7 पुट ॾिना, इहो वाक़ियो बिल्कुलु कूड़ो वाक़ियो आहे। कंहिं बि मुसनद किताब जे अंदरि इहा ॻाल्हि नाहे लिखी। माण्हू वाह वाह कंदा, जिते इहो को किस्सो अगरि को ज़ाकिर खणे, को मौलवी खणे न, वाह 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 वाह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, अल्लाह जे नबी फरमायो तुंहिंजी क़िस्मत में नाहे औलाद लिखियलु। जीअं जो उहो राहिब ॿाहिरि निकितो, इमाम हुसैन फरमायो काॾे थो वञे, चए रोअंदो वञा थो, नबी ॿुधायो तुंहिंजी क़िस्मत में औलाद लिखियलु ई न आहे। पोइ इमाम हुसैन फरमायो तोखे 1 पुटु आहे, तोखे 2 पुट आहिनि, तोखे 3 पुट आहिनि, तोखे 4 पुट आहिनि, तोखे 5 पुट आहिनि, तोखे 6 पुट आहिनि, तोखे 7 पुट आहिनि। हाणे हिते सभु पब्लिक जिते बयानु थींदो आहे उते चवंदा वाह 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 वाह, हे त इमाम हुसैन जी वॾी तारीफ़ थिए पई। यादि रहे त हे इमाम हुसैन जी तारीफ़ न पई थिए, हे नबी जी ज़ात जी घटिताई थिए पई। नबी जो इल्मु मथे या इमाम हुसैन जो इल्मु मथे? नबी साईं जो इल्मु मथे या हज़रत अली साईं जो इल्मु मथे? नबी जेकॾहिं अगरि मां तव्हांखे ॿुधायां त इहो वाक़ियो तव्हांजे एतबार सां हाली मां कुझु मिंटनि लाइ सही कयां। नबी दुआ घुरी, नबी वटि वही आई, नबी फरमायो त औलाद अल्लाह वटि न आहे लिखियलु। इमाम हुसैन फरमायो 1 पुटु आहे, 2 पुट आहे, 3 पुट आहे, 4 पुट आहे। मालूम थियो नबी जे इल्म खां मथे इमाम हुसैन जो इल्मु पियो वञे। अल्लाह जी मंशा खां मथे इमाम हुसैन जी मंशा वञे पई। त इहा सिधो डायरेक्ट जेकी आहे इहा गुमराही आहे। हे को इमाम हुसैन जी फज़ीलत न आहे। कोई माण्हू चए साईं फज़ीलत आहे, अल्लाह जो कसम आहे फज़ीलत न आहे। इहा फज़ीलत न आहे, इहा नबी जे ज़ात जो इल्म जी घटिताई तरफ़ इहो इशारो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि नबी कई न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो इन वाक़े खे जेकॾहिं हक़ीक़त मञूं, नबी छा फरमायो? नबी फरमायो तुंहिंजे मुक़दर में औलाद आहे ई न। हाणे इहा नबी जी ॻाल्हि जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त इहा कूड़ी थींदी? पोइ इमाम हुसैन कीअं 7 पुट ॾिना? मां ॿुधायां थो तमामु अहिड़े माण्हू जेके जाहिल, जेके हिकिड़े क़िस्म जा ज़ाकिर आहिनि, या जंहिं मजलिस जे अंदरि इहा ॻाल्हि थिए थी, इन खे कंपेयर कंदा कयो हदीस ऐं क़ुर सां। अगरि टकर में अचे थी कंहिं क़िस्म जी काई इहा ॻाल्हि अॻिते खणबी ई न। हे असांजी नादान पब्लिक वाह वाह साईं, हे ॾिसो केॾी इमाम हुसैन जी शान में। इमाम हुसैन जो जेको शान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे न, उहो लिमिट में आहे। ॾिसो बंदो गुमराह कॾहिं थींदो आहे? जॾहिं बंदो कंहिं साहबी जी मोहबत में अची करे उन साहबी जो मक़ाम नबी ताईं पहुचाए, इहो बंदो गुमराह थींदो। कोई माण्हू चए साईं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अहिड़ो उन जे बारे में कारनामो ॿुधाए जेको माज़अल्लाह नबी बि न कयो हुजे, त इहो बंदो गुमराह थींदो। कोई हज़रत अली साईं जे बारे में अहिड़ी फज़ीलत खणे माज़अल्लाह जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में न आहे, त इहो बंदो गुमराह थींदो। ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़ी ॻाल्हि करे जेकी नबी में न हूंदी आहे ऐं उहा हूंदी अल्लाह में आहे, त इहो बंदो गुमराह थींदो। ॾिसो अल्लाह ताला मक़ाम ॾिना आहिनि। अल्लाह जो पंहिंजो मक़ाम आहे, नबी जो पंहिंजो मक़ाम आहे, साहबी जो पंहिंजो मक़ाम आहे, ताबईन जो पंहिंजो मक़ाम आहे, तबा ताबईन जो पंहिंजो मक़ाम आहे, आलिम जो पंहिंजो मक़ाम आहे। अहिड़ी तरह हेठि अवामुन्नास जो पंहिंजो मक़ाम आहे। कॾहिं बि कंहिंजे मक़ाम खां कंहिंखे मथे न आहे करिणो। अगरि करिणो आहे इहो बंदो गुमराह थी वेंदो। हा तव्हां कंपेयर इन ते करणु चाहियो था, तमामु साहबा मां ज़्यादा इल्मु हज़रत अली साईं वटि हुयो, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। तमामु साहबा मां इल्मु जेको आहे मथे इमाम हुसैन जो हुयो, इहा ॻाल्हि किथे न किथे दुरुस्त बीहे थी। तमामु साहबा मां ज़्यादा मशवरो इमाम हुसैन जो बहितरु हुयो, इहा ॻाल्हि दुरुस्त बीहे थी। छाजे करे? इहा साहबनि जी हिकिड़ी लिमिट आहे। बाक़ी इहा ॻाल्हि करणु तमामु साहबा मां हज़रत अबू बकर जो इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई मथे आहे, हे बंदो गुमराह थींदो। हे बंदो गुमराह थींदो। त बंदनि खे इंतिहाई घणो गुमराह थो कयो वञे। बंदा जेको सम्झनि बि नथा। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।